बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। ओढा जखराणी तकरार जो जिरगो, 11 खूननि जो 2 करोड़ 56 लख ॾंड, धुरियूं खीर खंड, इलाइक़े में ख़ुशी जी लहर पखिड़िजी वई। 2 साल अॻु ताजो देरो थाणे जी हद में ॻोठ अज़ीज़ुल्ला जखराणी ऐं ॻोठ शेरखान उढो में क्रिकेट जी रांदि तां शुरू थियल ओढा जखराणी खूनी तकरार जो जिरगो लाड़काने जे सर्किट हाउस में सरदार मंज़ूर खान पांवर ऐं सरदार गौस बख्श महर जी सरपंची हेठि थी गुज़रियो, जिते ओढनि तरफ़ां सरदार मोहम्मद पनाह ओढो, मीर फाइक खान, डेवल खान कमराणी ऐं जखराणियुनि तरफ़ां सरदार नूरुर रहमान जखराणी, सरदार अब्दुल गफूर तहीम, मीर शफ़क़त खान जखराणी मुशीरन तौर शिरकत कई, जिते जरगे जे सरपंचनि धुरिन जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद मुशीरन सां बंद कमरे में फतवा ठाहे पढ़ी ॿुधाई। जरगे में जखराणी बरादरी पारां उढा बरादरी जे 7 ॼणनि खे क़त्ल ऐं 17 ॼणनि खे ज़ख़्मी करण साबित थियो। जन मथां मजमूई तौर 1 करोड़ 50 लख ॾंड मुक़रर कयो वियो। जखराणी बरादरी जा ओढनि मथां 4 खून ऐं 10 ज़ख़्मी साबित थिया, जंहिंजो मजमूई तौर 1 करोड़ 6 लख रुपया ॾंड मुक़रर कयो वियो। फी खून बहाव 15 लख रुपया मुक़रर कयो वियो, जॾहिं त अज़ीज़ुल्ला जखराणी जो 25 लख ऐं गफ़ार जखराणी जो 22 लख रुपया खून बहाव मुक़रर कयो वियो। ॾंड जी रक़म जी पहिरीं किस्त जून 2021, ॿीं किस्त 5 जनवरी 2022 ऐं आख़िरी किस्त 1 जून 2022 ते धुरियूं हिक ॿिए खे अदा कंदियूं, जॾहिं त अहिड़े फ़ैसिले जी भनकड़ी कंदे अगराई कंदड़ धुर मथां 50 लख ॾंड विधो वेंदो। खूनी तकरार में ओढा धुर जा ज़मीर उर्फ़ हाजन ओढो, सोबदार, अली हैदर उर्फ़ पठान ओढो, सजावल, नादर ओढो, हमादुल्ला ऐं नवीद ओढो क़त्ल, जॾहिं त नींगरी सना, ख़ालिद ओढो, दीन मोहम्मद, लाल बख्श ओढो, इमरान, एहसान, मुज़म्मिल, गुल मोहम्मद, आज़ाद ओढो ऐं ॿिया ज़ख़्मियुनि में शामिल आहिनि। जॾहिं त जखराणी धुर जा अज़ीज़ुल्ला जखराणी, कालू जखराणी, मुमताज़ जखराणी, अब्दुल गफ़ार जखराणी मारिजी वयलनि में शामिल आहिनि। वाज़े रहे त ओढा जखराणी तकरार गफ़ार जखराणी जे मारिजण बाद हिकु भेरो ॿीहर भड़की पियो हो, जंहिं दौरान SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़ तकरार जे ख़ात्मे लाइ तकड़ा उपाउ वठंदे धुरिन ख़िलाफ़ घेरो तंग करे खेनि ठाह लाइ राज़ी कयो, जंहिं बाद धुरिन फ़ैसिले ते राज़िबो ॾेखारियो ऐं अॼु अहिड़ो निबेरो लाड़कानो में थी गुज़रियो। फ़ैसिले बाद धुरियूं क़ुरान पाक ते भाकुर पाए खीर खंड थी वयूं ऐं इलाइक़े में ख़ुशी जी लहर दौड़ी वई आहे। जैकबाबाद में गंदगी शहरनि खे अज़ाब में मुब्तला करे छॾियो। गढ़ी सबायो वासियुनि जो म्युनिसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। इलाइक़े वासियुनि गुलाम हुसैन बिरोही, दुर मोहम्मद जतोई, ज़ुबैर अहमद जतोई ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो एहतजाज रिकॉर्ड करायो। संदन चवणु हो त गढ़ी सबायो में केतिरनि ई ॾींहंनि खां गंदगी जो आज़ार आहे। म्युनिसिपल अमलो सफ़ाई करणु नथो अचे, सफ़ाई न कराई वई त एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। जैकबाबाद में नौकरी खां बरतरफ़ थियल माज़ूर जो एहतजाज। 22 जनवरी ते पाण साड़ण जो चिताव। ॻोठ कराती खान बिरोही वासी हिकु जंग खां माज़ूर दीदार बिरोही प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दायो आहे त म्युनिसिपल में 2003 में नौकरी मिली ऐं 2014 में बरतरफ़ कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी जैकबाबाद आमद ते एहतजाज कयो त सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी नौकरी ते बहाल करण जो यकीन ॾियारियो, पर अञा ताईं मूंखे बहाल न कयो वियो आहे। 22 जनवरी ते प्रेस क्लब आॾो पाण खे बाह ॾेई साड़े छॾींदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी ऐं DC जैकबाबाद हूंदा। खैरपुर पुलिस ऐं धाड़ेलनि में मुक़ाबलो, हिकु अहलकार शहीद। खैरपुर जे इकनॉमिक ज़ोन थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबले जे नतीजे में पुलिस अहलकार सिद्दीक़ नारे जो गोलियूं लॻण सबबि शहीद थी वियो। पुलिस अहलकार जी शहादत वारी इतला ते वधीक नफ़री तलब कई वई, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं ऑपरेशन जारी आहे। पंगरियो में 10 ॾींहं अॻु गुम थियल ज़हनी माज़ूर पीर संजो लाश हथ। 10 ॾींहं अॻु घरां निकिरी वियल माज़ूर 60 वरनि जे यूसुफ खोसो जो ज़रई फार्म ढोरी मां लाश हथ आयो। इलाइक़े जे धनारनि पारां वारिसनि ऐं पुलिस खे इतला। पुलिस लाश पोस्टमार्टम कराइण बाद वारिसनि हवाले करे छॾियो। करमपुर में अगवा थी वियल ॻोठाणो बाज़ियाब न थी सघियो। वारिसनि जो इंडस हाईवे ते धरणो। ॻोठ झंडो जाफ़री वासी नौजवान अली हसन जाफ़री जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि शेरगढ़ वेझो इंडस हाईवे ते ख़ान मोहम्मद, यार मोहम्मद ऐं हाजी पेरोज़ जाफ़री जी अॻवानी में समय ॻोठाणनि रोड ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। मुज़ाहिरीन दाहींदे चयो त 2 हफ़्ता अॻु अगवा थी वियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ पुलिस के क़दम नाहिन खयां। IG सिंध खे अपील था करियूं त नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। चुल्ह में प्रेस क्लब में मकामी बेकरी में चोरी थियण ख़िलाफ़ जिद्दोजहद एक्शन कमेटी जो एहतजाज। प्रेस क्लब आॾो टायरनि खे बाहियूं। अॻवाननि कामरेड असगर अली लाशारी, अब्दुल हकीम पयार, मोहम्मद बख्श बिरोही ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ठुल प्रेस क्लब मां सदर मजीद नूनारी जी मोटरसाइकिल चोरी थियण अफ़सोसनाक अमल आहे। हुननि घुर कंदे चयो त प्रेस क्लब ऐं शहर जी मशहूर बेकरी मां थियल चोरी वापसि कराई वञे। कोज़ार वॾा वेझो मीरवाह कैनाल में आबपाशी खातो पुलिस की मदद से मुबैना तौर मिट्टी विकिरो करण लगो। कैनाल में मिट्टी निकरण सबब कपर कमज़ोर थियण लगा। ज़रियन मूजिब आबपाशी खाते अफ़गानी पठाणन का 1 हफ़्ते जा 10,000 वठी वाह में मिट्टी खणण की इजाज़त दी है, जै सबब वाह जा कपर इंतहाई कमज़ोर थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि ज़िम्मेवार आबपाशी खाते अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे अफ़गानी पठाणन के हितां कढण की घुर कई है।
गौसपुर में धाड़ेलन पारां औरत के शादी बहाने सदाए अगवा करण की कोशिश पुलिस नाकाम बनाए छड़ी। कोट बंगलो वासन तलाकियल औरत मुस्मात सलमा खातून लाशारी के गौसपुर पुलिस कच्चे जे ॾोहारिन हथां मुबैना अगवा थियण खां बचाए वरतो। SHO गौसपुर राणो खान महर मौजिब कच्चे में रहंदड़ तेगानी गैंग जे ॾोहारिन पारां औरत के शादी बहाने कच्चे में सदाए अगवा करण की कोशिश के नाकाम बनाए औरत के बचाए वरतो आहे। सूबाई वजीर इम्तियाज शेख जी DC ऑफिस शिकारपुर में तरक्याती कमन बाबत गरजानी में डेप्यूटी कमिश्नर काशिफ नबी खोड़ो, एडमिनिस्ट्रेटर शिकारपुर और खानपुर समेत पब्लिक हेल्थ इंजीनियर ऐं ॿियनि ऑफिसर्स शिरकत कई। सूबाई वजीर तवानाई इम्तियाज अहमद शेख चयो त शिकारपुर में ड्रेनेज जे मेगा प्रोजेक्ट ते कम हली रहियो आहे, जॾहिं त खानपुर शहर लाइ पिण 5 करोड़ जी ड्रेनेज स्कीम मंजूर कराई आहे। इन स्कीम तहत 2 पंपिंग स्टेशन राइजिंग मेन ऐं 2 पॉन्ड्स ठाराया वेंदा। कानपुर जे नौजवाननि लाइ लाइब्रेरी तामीर कराई वेंदी। सखर में म्यूनिसिपल कमेटी के मुलाजिमन पारां पघारूं न मिलण खिलाफ रत वाहे अनोखो एहतजाज। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के मुलाजिमन पारां पघारूं न मिलण खिलाफ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऑफिस का एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हयो वियो। मुलाजिमन पघारूं न मिलण ते बांह ते ब्लेड सां जीर ॾेई रत वाहे पाण खे ज़ख्मी करे अनोखो एहतजाज कयो। मुलाजिमन अली मर्दान शेख, दानिश कुरैशी, सईद महर ऐं ॿियनि जो चवणो हो त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन इंतजामिया मुलाजिमन जो रत वहंदे ॾिसण चाहे थी, जेका ख्वाहिश पूरी कईसीं। फाका कशी करण ते मजबूर आहियूं, पघारूं ॾिनियूं वञनि। शिकारपुर में बुजुर्ग शहरनि जी भलाई वारे एक्ट ऐं बुजुर्ग शहरनि जा हक़ जे उनवान हेठि SRSSO ऐं हेल्पेज इंटरनेशनल पारां सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर मुख्तियार कपरी, एडवोकेसी कम्युनिकेशन ऑफिसर सबीहा भुट्टो, अब्दुल समी उन्नड़, साजिदा मीरानी ऐं सहाफ़िन शिरकत कई। सेमिनार में बुजुर्गनि बाबति जोड़ियल कानूननि ते ब्रीफिंग ॾिनी वई। अॻवाननि जो चवणु हो त सीनियर सिटीज़न एक्ट 2014 ते अमल करण लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि खे किरदार अदा करणु घुरिजे। बेटियाणी में रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, औरतों ने ॿारनि समेत 8 ॼणा ज़ख्मी। बाईपास से रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर के नतीजे में अकरम मला, मुस्मात सरदारा मला, बरकत कांडेरो, सोनिया ऐं ॿिया सख़्त ज़ख्मी थी पिया, जिन खे मिठियाणी इस्पताल मुंतकिल कयो वियो। चुंड में मिर्गी जो मरीज़ तलाव में ॿुॾी फौत। गोरदीन मोहम्मद कोसो में नौजवान 22 वरनि जो तुफ़ैल कोसो तलाव में ॿुॾी फौत थी वियो। ॿुधायो पियो वञे त नौजवान खे मिर्गी जो मर्ज़ हो। चतनपट्टी थाने ते SSP ऐं DC सोबतपुर जी खुलियल कचहरी। इलाइक़े वासियुनि पारां शिकायतनि जा ढेर लॻी विया। SSP हुसैन अहमद लहड़ी ऐं डेप्यूटी कमिश्नर बबरक खान काकड़ पारां कयल खुलियल कचहरी दौरान माण्हुनि शिकायतनि जा अंबार लॻाए छॾिया। SSP ऐं DC शिकायतूं ॿुधियूं ऐं हल जोगियूं शिकायतूं मौक़े ते हल कयूं वयूं ऐं ॿियनि मसइलनि जी जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ही हुयूं हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।